सियारो पाण सां गॾु कुझु सूखड़ियूं बि आणींदो आहे, जंहिं लाइ अक्सर माण्हू हिन मौसम जो बेसब्रीअ सां इंतज़ार बि कंदा आहिनि। ख़ुश्क मेवा, गजरुनि जो हलवो, साग, पली, बीह, मच्छी ऐं ॿियूं सूखड़ियूं हिन मौसम जो मज़ो ॿीणो करे छॾींदा आहिनि। इन खां सवाइ हिकु मज़ेदार, सिहत बख़्श ऐं सवलाईअ सां ठहंदड़ लॾूअ जी रेसिपी बि आहे, जेका सियारे जी मौसम में अव्हां जी सिहत खे एतिरो फ़ाइदो पहुचाईंदी जो सियारो गुज़रंदे गुज़रंदे अव्हां ताक़तवर बणिजी वेंदा। लॾूअ जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन में खंड जो इस्तेमाल ई नाहे कयो वेंदो ऐं ही तवानाईअ सां भरपूर हूंदो आहे। लॾू ठाहिण लाइ सभ खां पहिरियां बादाम, पिस्ता, काजू ऐं पंहिंजी पसंदि जा ॿिया मेवा बि शामिल करे सघो था। ख़ुश्क मेवा केतिरा हुजनि इहो बि पंहिंजी पसंदि जे हिसाब सां रखी सघिजे थो। माना त अव्हां खे बादाम या पिस्ता घणा वणनि था त उहे भली थोरा वधीक विझो। हिक थाव में गीह जो 1 चमचो विझी उन में बादाम, पिस्ता ऐं ॿिया मेवा विझो। देसी गीह हुजे त हथों भलो, पोइ हल्कड़ी बाहि ते भुञण शुरू करियो। अव्हां खे बीठे बीठे इन मां ख़ुशबू अचण शुरू थी वेंदी। चुल्हो बंदि करे ख़ुश्क मेवनि खे थधो करे टुकड़ा करियो, या जीअं कुटी खे कुटियो वेंदो आहे तीअं कुटे बि सघो था, पर इहो ख़्यालु रखो त भोर न थी वञे। हाणे हिकु कोप खजी या कतल खणो ऐं उन मां खोखड़ी कढी कतल जी कुतिर करियो। जेकॾहिं अव्हां खे अंजीर वणे थो त कतल सां गॾु अंजीर खे बि शामिल करे सघिजे थो, यानी सना सना टुकड़ा करे विझो। हाणे कटियल ख़ुश्क मेवनि में कतल शामिल करे सुहिणे नमूने रलाए छॾियो। पोइ थोरो थोरो माजूनड़ो खणी उन जा लॾू ठाहींदा वञो। आख़िर में मथां थोरो खोपरो हारे छॾियो। हिन लॾूअ खे कंहिं शीशे जी वेकरी बोतल में रखी 1 हफ़्ते ताईं सवलाईअ सां इस्तेमालु करे सघिजे थो।